बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शुरू करियां थो उन रब करीम जे नाले सां जेको निहायती महिरबान ऐं बाज़ारो आहे। क़ाबिल एतिराम उस्ताद साहिबान ऐं मुंहिंजा हर दिलि अज़ीज़ साथियो, अस्सलामु अलैकुम। अॼु असां हिते हिकु अहिड़े तारीख़ी ऐं अज़ीम ॾींहं खे मल्हाइण लाइ गॾु थिया आहियूं जंहिं ॾींहुं दुनिया जे नक्शे ते हिकु अज़ीम मुल्क जो जनमु थियो। हा, अॼु 14 अगस्त आहे, असांजे आज़ादी जो ॾियारो, असांजे सुञाणप जो ॾींहुं। तक़रीर जी बाक़ाइदा शुरूआत आऊं हिन ख़ूबसूरत सिंधी शेर सां करणु चाहींदुसि। सिर ॾेई सिर जियाऊं हीअ धरतीअ मथे, सिर ॾेई सिर जियाऊं हीअ धरतीअ मथे, झंडो जंहिंजो जग में मथां सदाईं रहे। आज़ादीअ जो हीअ ॾींहुं आहे ईद जहिड़ो, आज़ादीअ जो हीअ ॾींहुं आहे ईद जहिड़ो, पाकिस्तान जी अज़मत खे हर कोई सलाम चवे। मोअज़्ज़िज़ हाज़रीन कराम, आज़ादी ख़ुदा जे तरफ़ां हिकु अज़ीम नेमत आहे। हिन नेमत खे हासिलु करण लाइ असांजे बुज़ुर्गनि बेशुमार क़ुर्बानियूं ॾिनियूं। असांखे हीउ मुल्क कंहिं तोहफ़े में न मिलियो आहे, पर हिन जी मिटी असांजे शहीदनि जी रत सां ॿहकंदड़ आहे। अॼु असां ख़राज अक़ीदत पेश करियूं था पंहिंजे रहबर क़ाइद अज़म मोहम्मद अली जिन्नाह खे, जंहिंजी अणथक जदोजहद, कावशनि ऐं ईमानदारीअ असांखे आज़ादी जी नेमत ॾियारी। असां सलाम पेश करियूं था हकीमुल उम्मत अलामा मोहम्मद इक़बाल खे, जंहिं असांखे हिकु अलॻि मुल्क, हिकु अलॻि रियासत जो ख़्वाबु ॾेखारियो। अॼोको ॾींहुं असांखां घुर करे थो त असां उन्हनि अज़ीम अॻवाननि जे उसूलनि, ईमान, इतिहाद ऐं तनज़ीम ते अमल करियूं। मिली हुई इहा नेमत लखनि जी क़ुर्बानीअ सां, मिली हुई इहा नेमत लखनि जी क़ुर्बानीअ सां, रखिजो संभाले हिन खे पंहिंजे ईमान सां। सब्ज़ हिलाली परचम आहे असांजी गैरत, सब्ज़ हिलाली परचम आहे असांजी गैरत, चओ सभु गॾिजी अॼु जीअनि पाकिस्तान पंहिंजी शान सां। मुंहिंजा अज़ीज़ साथियो, जिते असां पंहिंजे अज़ीम अॻवाननि खे यादि करियूं था, उते असां पंहिंजे सरहद जे मुहाफ़िज़नि यानी पाकिस्तान आर्मी, नेवी, एयर फोर्स जे बहादुर जवाननि जी क़ुर्बानीनि खे कीअं था विसारे सघूं। हू पंहिंजे घरनि खां परे सीउ ऐं गर्मीअ जी परवाह करण खां सवाइ पंहिंजूं जानियूं क़ुर्बान करे असांजी सुकून ऐं असांजी आज़ादीअ जी हिफ़ाज़त कनि था। असां पंहिंजे बहादुर जवाननि खे सलाम पेश कंदे चऊं था, सरहदनि जा रखवाला तुंहिंजी हिम्मत खे सलाम, सरहदनि जा रखवाला तुंहिंजी हिम्मत खे सलाम, मिटीअ जी हर ज़रे जी हिफ़ाज़त कंदड़ जवान तुंहिंजी अज़मत खे सलाम। तूं आहीं त असां सुकून सां सुम्हूं था हिते, तूं आहीं त असां सुकून सां सुम्हूं था हिते, पाकिस्तान जे सरफ़रोश गाज़ियुनि ऐं शहीदनि खे सलाम। प्यारा हमवतनो, अॼोको ॾींहुं सिर्फ़ु ख़ुशियूं मल्हाइण, झंडियूं लॻाइण या गाना ॿुधण जो ॾींहुं नाहे। अॼोको ॾींहुं पाण सां हिकु अहद करण जो ॾींहुं आहे। अचो त अहद करियूं त असां पंहिंजे मुल्क मां फ़िरक़ेवारियत, सिंधी, बलोच, पठान ऐं पंजाबी जी फ़र्क़ खे ख़तमु करे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पाकिस्तानी बणिजी जीअंदासीं। असां पंहिंजे मुल्क जे तरक़ी लाइ पढ़ंदासीं, महिनत कंदासीं ऐं मुल्क जो नालो रोशन कंदासीं। असां मुख़लिस बणिजी हिन पाक मिटीअ जो कर्ज़ु लाहींदासीं। अचो त पंहिंजे तक़रीर जो इख़्तिताम हिन दुआ ऐं पुरअज़म शेर सां करियूं। या रब सदाईं आबाद रखी मुंहिंजे यारनि जो देस, या रब सदाईं आबाद रखी मुंहिंजे यारनि जो देस, ख़ुशहालीअ सां बहकी पवे हिन गुलज़ार जो देस। हर हिकु दिलि में हुजे मुहबत ऐं अमन जो पैगाम, हर हिकु दिलि में हुजे मुहबत ऐं अमन जो पैगाम, सदा जिए सदा बहके ही पाकिस्तान जो देस। पाकिस्तान ज़िंदाबाद, पाक फ़ौज ज़िंदाबाद।